बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में, रब ज़िदनी इल्मा। ऐं इल्म कहिड़ो? इल्म नाफ़िअन, जेको नफ़ो ॾींदड़ इल्म हुजे। इन जे क़ुरान सिखूं, पढ़ूं, पोइ सिखूं ऐं उन ते जीअं हिदायत ते अमल कयूं इंशाअल्लाह ताला। रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सिपारो पाण सिखूं था 30 जुज़ 30 अम सिपारो। अॼु इंशाअल्लाह ताला असां सिखंदासीं सूरत नंबर 101 अल-क़ारिया। इन में असां वटि आहिनि सिखूं था पिया पाण कहिड़ी आयत नंबर सूरत नंबर 101 जंहिंमें 11 आयतूं आहिनि। ठीकु आहे। इन में ख़ासि ॻाल्हि जेका अचे थी पई उन में अमलनि जी ॻाल्हि ईंदी त असां ॾिसंदासीं त अलाह पाक कीअं किथे चयो आहे। छो जो असांखे अमूमन ख़बर त आहे त आख़िरत अमल तौरबा त हिन सूरत में उहे आयतूं आयूं आहिनि। इनखे सिखंदासीं त अमल तोरण मां छा मुराद आहे ऐं आयत छा थी चवे। उन खां पोइ ॿ लफ़्ज़ हिन में ख़ासि ईंदा आहिनि अमलनि तोरण जे हिसाब सां। उन जी माना में कहिड़ा ॿ लफ़्ज़ हूंदा? हिकिड़ो हूंदो सक़ुलत, ॿियो हूंदो ख़फ़त। ॿिन्ही में कहिड़ो मतिलबु आहे उहो ॾिसबो इंशाअल्लाह ताला। हीअ इन आहे अल-क़ारिया 101। इन खां पहिरीं असां पढ़ी आयासीं अल-आदियात जेका 100 नंबर हुई। नंढियूं सूरतूं आहिनि, असांखे नाला यादि हूंदा, नंबर यादि न हूंदा आहिनि। कोशिश करणु खपे त सूरतुनि जा नाला बि यादि हुजनि, ख़ासि तौर वॾियुनि वॾियुनि सूरतुनि जा। ऐं ॿियो नंढियुनि सूरतुनि में एतिरो न त बि कम से कम 5 जे वक़फ़े सां अल-आदियात 100 आहे त अल-फील 105, अन-नस्र 110, ईअं वक़फ़े सां इहे यादि हुजणु खपनि। ऐं हिननि जा रेफरेंस बि ठाहे सघिजे थो माण्हू त भई अन-आदियात में घोड़नि जो ज़िक्र आयो आहे त उहो 100 नंबर थी वई जेका। अहिड़े नमूने सां हिन में अल-फील हाथी आहे। जॾहिं बि अहिड़ो को ज़िक्र निकिरे सूरत पढ़ूं त यादि अचे 150। अच्छा, अहिड़े नमूने सां हलूं अॻिते। हीअ जेका सूरत आहे 11 आयतूं, इंशाअल्लाह ताला हिनखे हिकु हिकु आयत करे सम्झिबो। हाणे पहिरीं इहो ॾिसूं त हिन जो ओवरऑल तर्जुमो छा आहे पूरी 11 आयतुनि जो। शुरू किथां थो थिए? ही 3 आयतूं कहिड़ियूं? सख़्तु ठहको कंदड़। ॿी आयत चए थी पई छा आहे सख़्तु ठहको कंदड़। ॿी में अलाह फरमाए थो पियो ऐं छा सम्झी त सख़्तु ठहको कंदड़ छा आहे। अचे थो पियो हुनजी वज़ाहत। जंहिं ॾींहुं माण्हू पखेड़ियल पतंगनि जीअं हूंदा ऐं जबल हूंदा कीअं? उन तुम्बियल जीअं। तुम्बिबो आहे न कप खे बि त, ऐं उनखे उन खे बि तुम्बिबो आहे सनू सनू करण लाइ। जबल ईअं हूंदा उन तुम्बियल जीअं। पोइ जंहिं जा अमल यानी तराज़ी जा पुड़ ॻरा थिया सो दिलपसंद गुज़रान में हूंदो। ऐं जंहिंजे अमलनि जा पुड़ हल्का थिया तंहिंजे रहण जी जाइ हाविया। ऐं छा सम्झी त हाविया छा आहे? उहा हिकु ॿरंदड़ बाहि आहे। इहे 11 आयत। हिन जो तर्जुमो लफ़्ज़नि ते ज़ाहिर बि थिए थो पियो पर हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। हाणे पहिरियूं जेके आयतूं आहिनि इन में तव्हां ॾिसो त हा इन जा थोरा लफ़्ज़ सिखूं पहिरियों। कहिड़ा? हीउ जेको लफ़्ज़ आयो आहे न अल-क़ारिया, इन में इहो निकितल आहे लफ़्ज़ क़रअ मां। क़रअ माना तेज़ धकु हणंदड़, स्ट्राइक कंदड़, बैंग कंदड़, धकु हणंदड़। तेज़ धक खे चइजे क़रअ। इहा छा आहे? अल-क़ारिया। अल-क़ारिया माना छा थींदो? धकु हणण वारी। अल-क़ारिया छा आहे? धकु हणण वारी, स्ट्राइकर चइजे हिनखे अंग्रेज़ी में, है न, जेको कोई धकु हणे। हाणे हिन में आहे ता मरबूता, इन में माना ही थियो मुअनिस जी निशानी आहे। ही मुअनिस आहे लफ़्ज़ त ही तॾहिं असां हिनखे लिखियो आहे धकु हणण वारी, है न। धकु हणण वारी
धक्को हणण वारो न लिखियो आहे, छो जो हिन में ता मरबूत आहे त इहो मोनस आहे। केर बि आहे जेको धक्को हणे थो उहो मुज़कर न आहे, मोनस आहे। इहा निशानी काॾे थी वञे? क़यामत जी। छो जो क़यामत असां मोनस चवंदा आहियूं, क़यामत ईंदी, ईंदो न चवंदा आहियूं। अरबी में बि ईअं ई था चवनि, इहा अरबी में बि मोनस आहे। के लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि अरबी में मोनस हूंदा आहिनि त सिंधी में मुज़कर, के लफ़्ज़ अरबी में मुज़कर चइबा आहिनि त असां हुनखे अंग्रेज़ी में सिंधी में हुनखे मोनस चवंदा आहियूं। त अहिड़े नमूने सां उहे लफ़्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जी मुज़कर ऐं मोनस जो लफ़्ज़ी माना हूंदी आहे। हाणे जी क़यामत आहे, क़यामत त मोनस त न आहे न, या मुज़कर त न आहे, पर इहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके मुज़कर या मोनस करे खणी ॻाल्हाइबो आहे। पखो हले थो, हले थी नथा चऊं, पर पखो मुज़कर त न आहे। मुज़कर ऐं मोनस हिकिड़ा हक़ीक़ी थींदा आहिनि, जीअं मर्द त औरत। जीअं मर्द जेकॾहिं मुज़कर आहे उन जो हक़ीक़ी मोनस औरत मौजूद आहे। ॿार त ॿारेड़ी, इहे जेके हूंदा आहिनि हक़ीक़ी मुज़कर मोनस हूंदा आहिनि। पर ॿियूं जेके बि शयूं दुनिया जूं असां उन्हनि खे लफ़्ज़ लिखंदा आहियूं, साईं घर, उहो मुज़कर थो अचे न। घर सुठो आहे, घर सुठी आहे, ईअं न चवंदा आहियूं। त अहिड़े नमूने सां इहा ॻाल्हि क्लियर थी हूंदी त क़यामत फेमिन मोनस आहे, तॾहिं असां जेकॾहिं हीउ जेको ठहके जो आवाज़ जेका ॻाल्हि कहे थी पई, इहो बि मोनस आहे। तॾहिं चऊं था पिया त धकु हणण वारी, उहा छा आहे? उहा क़यामत। हाणे क़यामत जो लफ़्ज़ हिते सिधो न आयो आहे, ऐं अलाह पाक शुरू कीअं कयो आहे, इहा वॾो कमाल आहे। यानी हीउ छा आहे? धकु कहिड़ो आहे? धकण वारी क़यामत आहे। इहो कहिड़ो धकु थींदो, हुनजो अलाह पाक ते वज़ाहत करे थो पियो। पर हिन धक खे डिफाइन कीअं कबो? जीअं न हिकिड़ो रोड ते माण्हू हाईवे ते वञे, पंहिंजे मज़े सां गाॾी हलाईंदो वञे, ओचितो अची पोयां खां गाॾी करे ढम तेज़ी सां अची गॾाएसि, छा थी पवंदो? माण्हू दहिलजी वेंदो, छा थियो? हिकदमि ख़ौफ़दारी थी वेंदो, बदवासी थी वेंदी, परेशानी थी वेंदी, दिलि जी बीट वधी वेंदी। ऐं उन खां अलावा माण्हू यानी जो इहा शइ छो थी? इहा प्लान्ड न हुई। ईअं न ई त को हाणे 2-4 मिंटनि ते को धकु हणंदी गाॾी अचा त मां तयारु आहियां हुन लाइ, ईअं न आहे। ओचितो थियो। त इन में इहो जेको ठहको आहे, इहो आवाज़ आहे, जेको ठहको हणण वारी कहाणी आहे, तेज़ धकण वारी आहे, आवाज़ करण वारी आहे। उहा छा आहे? इहो जेको आवाज़ आहे उहो तेज़ बि आहे, ओचितो बि आहे। जॾहिं हादिसो थींदो आहे, इहा क़यामत ईअं ईंदी। टाइम असांखे ख़बर आहे त मुक़ररु आहे, अलाह पाक वटि हिन जो टाइम मुक़ररु आहे। पर को ईअं न आहे त असांखे ख़बर हुजे त भई हिन जेको आहे सेप्टेंबर जे हिन डेट ते ईंदी त असां तयारु हूंदासीं 6:40 ते। न, ओचितो ईंदी। ऐं ओचितो ईंदी, माण्हुनि खे कहिड़ी हालत करे छॾींदी, उहो बि अॻिते बयानु थियल आहे। हाणे सम्झूं था हिनखे, टिन आयतुनि खे वरी। हिन में ॾिसो, ही आहे क़ारे माना ठहको कंदड़, है न। इनखे ॻाढ़े में आहे त 3 दफ़ा इहा शइ आई आहे, अल-क़ारिय, सख़्तु ठहको कंदड़, मल-क़ारिय। हाणे हीउ जेको आहे न, हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो तजसुस पैदा थो करे अलाह पाक। जीअं असां सभु हिकिड़ा 15 ॼणा वेठा हुजूं, मज़े सां कचहरी थींदी हुजे, ओचितो कोई चए फायर, भाई, माण्हू परेशान थींदा। सम्झ में ईंदो त आहे का मुसीबत वॾी, है न। पर माण्हू किथे आहे, छा आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी बाहि, किथे, छा थियो? माण्हू पाण ई सुवाल कंदो न ॿियो। अलाह पाक हिते लफ़्ज़ अहिड़ो आंदो आहे, सख़्तु ठहको कंदड़। हाणे सुवाल थो पैदा थिए, जेको ॿुधंदो कहिड़ी ॻाल्हि थो करे, कहिड़ो ठहको कंदड़ केरु आहे? माना कुदरत इन में क़ुर पाक जो कमाल इहो आहे त इन में तजसुस पैदा कई ॿुधण वारे जो। अरबी त सम्झंदा न, लफ़्ज़नि खे क़ुर ॿुधणु न चाहींदा, पर जॾहिं अल-क़ारिय ॿुधंदो कॾहिं बि कोई मतिलबु मतिलबु अलाह पाक पाण अॻिते फरमाए थो पियो, मल-क़ारिय छा आहे? सख़्तु ठहको कंदड़। माना अलाह पाक ने 2 मतिलब रखी आहे। यानी पाण ख़ुदि बि चए थो पियो त छा आहे इहा सख़्तु ठहको कंदड़। माना कंहिंखो पुछिजे छा आहे इहा, कहिड़ी मुसीबत आहे, कहिड़ी छा परेशानी आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, इहो जॾहिं त जेको ॿुधण वारो आहे उहो ई चवंदो, पाण इहो सुवाल करे सघे थो, इहा आहे छा,
जिन जो जिक्र तो करे कुरान पाक आया छा जंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत फरमाईंदा त आयतुनि जी इन में मतलब छा आहे आख़िर अलकारिया हाणे अॻिते तो हले ॻाल्हि वरी अलाह पाक 3 आयत में तो फरमाए वमा अदराक मल कारिया हाणे अदराक जॾहिं ईंदो ही जेका का न अदराक का जेका इहो हूंदो आहे मुखातिब लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आयत तूं लहंदियूं हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जे थ्रू माना अल्लाह जो कलाम आहे माना अल्लाह पाक जॾहिं ॻाल्हाए थो पियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिब आहे ऐं छा सम्झो तो इहा सख़्तु ठेको कंदड़ छा आहे इहा ॿियनि ॾे बि ॻाल्हि हली वेंदी साॻियो तव्हां छा था सम्झो त इहा छा आहे जनरली जेकॾहिं ॾिसजे मैसेज जी ॻाल्हि इहा सख़्तु ठेको कंदड़ छा आहे पर असांखे ख़बर आहे त इहा इंसान जी डिफाइन नथो करे सघे अल्लाह पाक ख़ुदि पाण हिनखे डिफाइन कयो आहे जिस पैदा थियो हाणे मां ॿुधण लाइ तयारु आहे यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस उहो ठेको या टाइम इहो हादिसो उहो आहे जेको हाणे उनजी माना ईंदी हाणे में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियनि पर इन्हनि जी माना था ॾिसूं यौम माना ॾींहुं हिते आयो आहे नास माना माण्हू फराश माना पतंग मबसूस माना पखिड़ियल पखिड़ियल हिन जो छा आहे यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस जंहिं ॾींहुं माण्हू हूंदा पखिड़ियल पतंगनि जी पतंगनि वांगुरु ऐं जबल हूंदा तुम्बियल उन जी इहा उहो ठहिको आहे उहो आवाज़ आहे इहो हादिसो आहे उहा मूवमेंट आहे जंहिं ॾींहुं माण्हू जी कैफ़ियत छा हूंदी माण्हू पखिड़ियल पतंगनि मूं छा मतिलबु कढूं जबल हूंदा तुम्बियल उन जी हाणे इन मूं कीअं मतिलबु कढूं थोरो हिनखे सम्झण जी कोशिशि था कयूं इन उन्हनि छा हूंदो माण्हू डिगल हूंदा वाइड़ा थी भॼंदा हिक ॿिए में पिया टकराइबा खेनि ख़बर न पवंदी त काॾे वञिजे छा कजे मुकमल अफ़रा तफ़री हूंदी ऐं बेवसी जो आलम हूंदो उहो कीअं ॾिसो पतंग जो मिसाल जेको अलाह पाक ॾिनो आहे असांखे ख़बर आहे असां शाम जो ॿाहिरि निकिरंदा आहियूं राति जो बतियूं ॿरंदियूं आहिनि त हिकदमि बती ते पंधक जी चिमण किरंदा आहिनि हा न हीअ बती ते करे बि ॾिसंदो पिया अची हुते पंधक चिमणंदा ख़ासि तौर ते जेका स्ट्रीट लाइट हूंदी आहे हाणे हीअ आहिनि पतंग आहिनि अंग्रेज़ी में माथ था चवनि पर के चवंदा त हिनखे माथ न चइजे हिननि जो को ॿियो लफ़्ज़ अचे त बहरहाल हीअ पतंग अलॻि आहे बटरफ्लाई खां बटरफ्लाई बदननि ते न ईंदो आहे रोशनी ते पर हीअ पतंग आहिनि ठीकु थियो पतंगनि जा बि हज़ारे क़िस्म आहिनि थोरो थोरो कढिया त 2, 3, 5 नज़र अची विया पर अलाह त ॼाणे केतिरा क़िस्म आहिनि कहिड़ियूं हुन जूं डिज़ाइनियूं आहिनि कहिड़ा हुननि जा रंग आहिनि कुदरत जो कमाल आहे जेके माण्हू हिन ते ॻाल्हाए त वरी ॾींहुं गुज़री वञनि था पिया पंहिंजे हिसाब सां मां साम्हूं रखियो त जीअं मूंखे देरि न थिए असांखे इनशाला हाणे इहो आहे पतंग शाह साहिब केॾी वॾी माना इन जी माना चिटी आहे हिननि आयतुनि जी पंहिंजे शहरनि में तॾहिं त शाह साहिब चयो त जे तूं बेत भाई से आयतूं आहिनि बेत आयतूं कॾहिं कोन थींदा क़ुर पाक जी का शइ क़ुर पाक जे बराबरि थी नथी सघे नामुमकिन आहे पर मफ़हूम जी ॻाल्हि त साॻी आहे न जॾहिं सम्झाणी जे लाइ हीअ तफ़सीर थींदी आहे त शाह साहिब हीअ तफ़सीर कई आहे पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच पसी लहस मल उछिया माही मेन आहे सॉरी मल उछिया सड़िया मथे सच संदा ॻिच ॻच वेचारनि विञाया हू त मोहबत मूं अचनि था पिया उते उन रोशनी में छो उन्हनि खे रोशनी सां मोहबत आहे ठीकु आहे न रोशनी हक़ीक़त आहे त पर हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते अची सड़नि पिया था ॿियो अलाह पाक जेको हिननि आयतुनि में पतंगनि जो जेको हिन सूरत हाल ॿुधाई आहे उन में इहो आहे त इहे पतंग इन्हनि खे का डायरेक्शन कोन्हे का कॾहिं लॻी परे भॼंदा कॾहिं पाण में टकराइबा कॾहिं हीअं घुमंदा कॾहिं हूअं घुमंदा ख़बर न पवंदी त छा कजे छोड़ो न लाइट जे कॾहिं बसि हाणे हीअं ॾिसजे हीअ ॾिसो तस्वीर हिननि खां डायरेक्शन आहे तस्वीर हीअ छोड़ो जेके लाइट में स्ट्रीट लाइट में नज़र अचनि था पिया त किरोड़े अलाए घणा हूंदा लखे पतंग इन नंढे टुकड़े में अची हिक ॿिए में हो था कनि इहो जो इंसाननि जो हाल थिए पिया टकराइबा असांजे लास्ट क्लास में ॿिए कंहिं कमेंट कई ॾाढी सुठी कमेंट कई इहा ऐं उन ते बि असां इंशाअल्लाह ताला गौर करे सघूं तव्हां सां शेयर कयां थो पियो त हुनखे चयो त जीअं इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्द में जॾहिं ज़मीन धॾंदी ज़िलज़िलो ईंदो उहो ज़िलज़िलो आम ज़िलज़िले वांगुरु न हूंदो त 20 बिल्डिंगूं रही पयूं की 10,000 माण्हू मरी विया
पोइ अलाए केतिरे रेक्टर स्केल जो 200 रेक्टर स्केल जो अलाए कहिड़ो ज़िलज़िलो ईंदो जंहिंमें ज़मीन वञी बारी जा दाणा थी वेंदी माना इहो जबल आहे ठीकु आहे न माण्हुनि जी त ॻाल्हि ई ॿी आहे उन खां पोइ छा थींदो जॾहिं आसमान बि टुटंदो इहो बि ज़िक्र क़ुर पाक में अचे थो न त छा त जॾहिं ज़मीन कशिश शकल जॾहिं छॾे ॾींदी पंहिंजी त इहे जबल बि जेके ज़मीन ते कशिश शकल जे करे बीठा आहिनि सॼो आसमान आहे जेके बि मामला सभु इहे ड्रही पवंदा न अहिड़े नमूने सां थी सघे थो इहो बि ईअं हुजे त पतकनि जो मिसाल ईअं बि हुजे त छो जो ज़मीन जी कशिश शकल ख़तम थी वई सॼो निज़ाम धरम भरम थी वियो इंसान बि थी सघे थो हुनखे बीठो त इनजे करे आहे न त ज़मीन ग्रेविटी छिके बि थी सघे थो न त उॾंदो हुजे हिक ॿिए सां टकराईंदा वठजनि ॾाढो सुहिणो मिसाल लॻो मूंखे त इहा बि हालत थी सघे थी पई कोई पंहिंजे पाण ते कंट्रोल कोन हूंदो पिया पाण में टकराइबा इहो ॾींहुं हूंदो ॿियो छा हूंदो वतकुनुल जिबालुकल इहनिल मफूश यानी जबल थी पवंदा उन तुंबियल वांगे हाणे उन तुंबियल छा आहे ही जबल आहे ॾिसो त कमाल न आहे हिकिड़ो ॿ पथर जबल जा हटाइण लाइ केतिरा माण्हू खपनि केतिरियूं मशीनूं खपनि खणी त को जबल सघे कोन थो पर उहो थी छा वेंदो उन ॾींहुं उन आवाज़ जे करे जेको असां जेके सूर बि चऊं था सूर जो पोक बि एॾो वॾो आवाज़ थींदो ददका थींदो त ही उन तुंब न अॻे बि पिञींदा हुआ कप खे बि उन खे बि त उन जो ज़िक्र आहे ज़रा ज़रा कबा उन आहे की हुनजो वज़न हूअं ई कोन्हे को तुंब जी जेकॾहिं सनी ज़रड़ो थी वञे त हुनजी हालत कहिड़ी आहे जबल जे अॻियां इहा सूरत हाल थींदी ॻोरा सख़्तु जबल तमामु ताक़तवर हल्का नरम बेजान थी वेंदी इहे जबलनि जी हैसियत न रहंदी कमाल न आहे इहो एॾो वॾो जेको वाक़ियो हूंदो उन खां पोइ अलाह पाक फरमाए थो हाणे इहा जॾहिं सभु शइ थी बीहंदियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो सूर फुकबो माण्हू जॾहिं सभु ख़तमु थी वेंदा वरी ॿियो सूर फुकबो जॾहिं माण्हू सभु ज़िंदा थींदा पोइ अलाह पाक करे जमा कया वेंदा हिसाब किताब जो वक़्तु ईंदो पोइ थींदो छा क़यामत जी ॻाल्हि ज़िक्र त अची वियो पर क़यामत जो इहो थियणु पहिरीं ॻाल्हि त मञीदा कोन ऐं थी वेंदो हिकु ॻाल्हि उन खां पोइ इहो आहे त उन्हनि थींदो छा फ़ाइदो ऐं नुक़सान में केरु हूंदा उहे हूंदा फ़ाइदे वारा जिन जे अमलनि जो पुड़ो ॻोरो थियो ताराज़ी जो यानी चङा अमल बुरनि अमलनि जो न चङा छो जो ताराज़ी आहे जॾहिं तौरबी शइ इहा हाणे कीअं तौरबी इहो कंहिं कोन ॾिठी आहे इहो सभु असां हिन मां मतिलबु कढिया विया आहिनि तफ़सीरनि में मतिलबु कढिया आहिनि असांखे थोरो तसवर पैदा करिणो आहे पंहिंजे लाइ इहा शइ ईअं थींदी न फ माना पोइ सभिनी खे ख़बर आहे हीअ जेका आयत आहे फअम्मामन सक़ुलत मवाज़ीन सक़ुलत माना ॻोरो सकील चइबो आहे इन मां निकितल आहे सकील माना ॻोरो ठीकु आहे न पोइ जंहिं महिल अमलनि जा पुड़ ॻोरा थिया माना हाणे अमल तोड़जनि था पिया फ़ैसिलो अञा पोइ थींदो हाणे अमलनि तोड़ण जो वक़्तु आयो आहे त जंहिंजा अमल ॻोरा थिया चङा आहिनि जा पोइ छा थींदो फहुव फी सो पंहिंजे दिलि फी ईशत रादी ऐश असां सिंधी में चवंदा आहियूं ऐं ॿियो रादी चवंदा आहियूं हिकिड़ो हूंदो आहे ऐश में हूंदो भई हिकिड़ो माण्हू ऐश में हूंदो भई ख़ुशि हूंदो हर ॻाल्हि में माना खाइण पीअण घुमण फिरण ठीकु आहे चवंदा आहियूं न पर उहो महदूद टाइम जो थी सघे थो पियो ऐं थी सघे थो हुन में कंहिंखे ॻाल्हि वणे कंहिंखे न वणे पर रादी आहे अलाह पाक जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे न त राज़ी हूंदो यानी असांखे केॾी बि शइ ख़ुशी जी हिते मिली वञे दुनिया में थोरी आहे हीअ बि खपे हीअं बि न हुयो ॾाढो सुठो हुयो पर महांगो हुयो हाणे चवंदासीं न का बि शइ जिते रिसोर्ट ते घुमण वियासीं ॾाढो सुठो पर महांगो सस्तो जा हिकु ॿ ॾींहुं ॿियारे ई पवां माना असां पर ज़रूरु इस्तेमालु लॻाईंदा आहियूं क़यामत में जॾहिं ईशत ते रादीअ हूंदो पर न हूंदी मज़े में हूंदो बसि पंहिंजे फ़र्क़ मज़े वारी ज़िंदगी अबदी ॿियो छा खपे हुन लाइ कोशिशि कजे न त असांजा अमलनि चङनि जा पुड़ ॻोरो थिए न अलाह साईं ख़ैर करे इंशा अलाह ताला हाणे हिते पोइ फ जॾहिं आयो आहे हिन में पोइ इस्तेमालु कयो असां हिते सो इस्तेमालु कयो त तर्जुमे जे हिसाब सां सिंधी में हिकिड़ो बि इस्तेमालु करे सघूं था पिया जीअं सही थिए हिनखे बि सम्झंदासीं जेकॾहिं ग्रामर में अॻिते हली करे सॉरी हलूं था पंहिंजे न आया त 8 नंबर अम्मामन ख़फ़त मवाज़ीनो ऐं जंहिंजे चङल अमलनि जा पुड़ हल्का थिया उन जे लाइ छा थींदो उम्मु हाविया
उन लाइ छा आहे उन जी माउ उन जे रहण जी जाइ हावी आहे अल्लाह पाक वरी हिन में फरमाए थो पियो त वमा अदराक मा हिय छा सम्झी त हावीअ छा आहे माई हावीअ छा आहे अल्लाह पाक ने वज़ाहत करे थो नारुन नार माना बाहि ॿरंदड़ बाहि आहे हामीअ माना हर ॿरंदड़ हर वक़्तु हिकिड़ी बाहि हूंदी थधी थी वञे न पर उनजो जंहिंजा अमल घटि थिया चङा तौर में उनजे लाइ उहा बाहि आहे जेका ॿरंदड़ आहे छा इहो मौक़ियो न आहे त ख़ुदा खां डिॼिजे ऐं अल्लाह पाक जे ख़ौफ़ में हिदायत वठिजे ऐं चङनि अमलनि करण जी कोशिश कजे चाहे नंढो अमल हुजे चाहे वॾो अमल हुजे नेकी छॾिजे न अल्लाह असां सभिनी खे तौफ़ीक़ नसीब फरमाए त असां ॻाल्हि कयूं उन ते अमल बि कयूं इंशा अल्लाह ताला हाणे थोरो ॿिए तरफ़ हलंदासीं थोरी सम्झाणी त हिनजी या कुझु सम्झ में अची वई त सम्झाणी आहे ग्रामर इन एडिशन असां 10 मिंट अञा आहिनि हाणे तौर आहे न जेका थींदी उहा तौर छो ॻणप छो न थींदी 20 अमल हुजनि 20 ई ॻणजनि चङा अमल उन में इहो आहे त हीअ जेका नंढी तस्वीर आहे न इहा उनखे साबित करे उनखे एक्सप्लेन करे सघे थी पई अमलनि करण जो बि तरीक़ो आहे कहिड़ा अमल ॻोरा थींदा कहिड़ा चङा अमल हल्का हूंदा हिकिड़ो मिसाल ईअं ॾेई सघिजे थो पियो असां सभिनी खे तक़रीबन ख़बर आहे पर पोइ बि ईअं चऊं त हिकिड़ो माण्हू 3 खारकूं ख़ैर में ॾे या वठे ऐं ख़ैर में ॾे उन ते ख़र्च कंदो न ठीकु आहे त पोइ उनजी परेशानी तारी थी वेंदी जेकर 2 वठां जेकर 2 ॾियां छॾियां अञु न पोइ अचां रमज़ान शरीफ़ अचां पोइ ख़ैर कढां हिन खे न ॾियां हुन खे ॾियां या वरी हुन में का रिया करे त सभई ॾिसनि त सही त मां एतिरो ख़ैर कढियो आहे उन खां अलावा ॿी हिकिड़ी ख़राबी थींदी आहे हिकिड़े ख़ैर कढण में उहा त जंहिंखे ख़ैर ॾिनोसीं चाहे पंहिंजी फैमिली में हुजे चाहे भाइट माइट में का चङी ॻाल्हि हुजे उनजी उमेद रखबी महिरबानी जी ऐं अहसान मञण जी मां कंहिंखे स्कॉलरशिप ॾियां उनजी मां अहसान जी उमेद रखां त बाबा हिनखे मां 4 पैसा जॾहिं फी जे लाइ ॾिना त मुंहिंजो थोरो ई हुनखे या उमेद रखां त मां हाणे जेको हुनखे चवां कम अज़ कम मुंहिंजी इज़त करे ॿुधे मुंहिंजी ॻाल्हि इहे सभु शयूं माना पोइ ख़ुदा वास्ते न थियूं असांजो नफ़्स ईअं असांखे चवंदो आहे यकीनन कोशिश कजे त इन नफ़्स खे इन जी नफ़ी कजे इन्हनि सोचुनि जी इन्हनि खां परे भॼे अल्लाह हौल वला क़ुवत इल्ला बिल्लाह अली अज़ीम पढ़ी छॾिजे इहा मूंखे जेका ताक़त ॾिनी या अल्लाह ॾिनी जो मां इहो चङाई कई चाहे पंहिंजे फैमिली में मिटनि माइटनि में दोस्तनि में मुसाफ़िरनि में कंहिं ॿिए सां मदद कई अस्पताल हले वियुसि कंहिंसां मदद कई जेल में कंहिंजे छॾाइण में मदद कई अल्लाह पाक मूंखे तौफ़ीक़ ॾिनी पोइ अल्लाह पाक जे लाइ छा चइजे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन बस ऐं अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंब जेको माण्हू इहा शइ करे उहो ई अमल साॻियो उन ते शुक्रानो कई त ही अमल उनजो वधी वेंदो क़बूल बि थींदो वधी बि वेंदो हिन अमल में क़बूलियत कहिड़ी थींदी जॾहिं माण्हू चिॿो मोह करे कमु करे चङो इंसान खे ई न वणंदो असांजो ॿार जेकॾहिं कमु कंदो बेज़ारी मां ॿिए दफ़े चयो बाबा तूं न कर तूं छॾे नथी दिलि वणे त न कर अल्लाह पाक पाण ते अहसान छो खणंदो पाण जो जेकॾहिं ॿिए जो अहसान जी उमेद था रखूं अल्लाह चवंदो अहसान जो बदिलो बि हिन खां वठो कंहिंजे लाइ तव्हां इहा चङाई कई त ही चङा अमल जेकॾहिं थोरो असां हिनखे विज़न में आणियूं हिकिड़ो तस्वीर ठाहियूं हिकिड़ो कैनवस ठाहे हुन ते इहा शइ ठाहियूं उहो ॾींहुं सोचियूं ताराज़ी आहे सॼो टाइम आहे हाणे सावो हिकिड़ो बॉक्स हुजे जंहिंमें चङा अमल जमा थिया पिया थियनि हिकिड़ो ॿियो कारो बॉक्स आहे जंहिंमें बुरा अमल जमा थिया पिया थियनि हाणे बुरा अमल त सिधा सही बुरा अमल आहिनि न बेईमानी कंहिंसां कई कंहिंसां असां ठगी कई कंहिंखे असां ईज़ायोसीं ज़ुबान सां सिधो सां माफ़ी न वरितीसीं है न ॿिया को बि असां ताराज़ी में घटि तोड़ियो कंहिंसां बेईमानी कईसीं काई बि घर में कंहिंखे तकलीफ़ ॾिनीसीं ज़ाल सां सही न हलियो माण्हू जॾहिं शादी कंदा आहियूं असां त पोइ वरी जेको छोकिरे वारा हूंदा आहिनि उहे छोकिरी वारनि खां बाक़ाइदा ॾाज जी लिस्ट ठाहे ॾींदा आहिनि
इहो वरी माण्हू सम्झंदा त चङो अमल था कयूं, इहे साए बाक्स जूं ॻाल्हियूं न आहिनि। शादी लाइ जेको छोकिरो आहे पंहिंजे यानी छोकिरो छोकिरे जा पीउ मां ॿुॾी मरण जो मक़ाम हुजे, पिननि या त पिनणो थी पियो न। इहो व्याज वठणु माना इहो छा थियो, ॾाज वठणु। असां व्याज जे ख़िलाफ़ ॾाढो वेंदा आहियूं। व्याज जूं हज़ारे तक़रीरूं ईंदियूं, हज़ारे यूट्यूब पिया आहिनि। असां सभिनी खे ख़बर आहे त व्याज हराम आहे, व्याज न वठिजे। हे ॾाज ते कंहिं ॻाल्हायो आहे? ॾाज में सवाबु आहे? छोकिरे जा माउ पीउ जेतिरो अफोर्ड करे सघनि, बिस्मिल्लाह आहे, ॾियनि बि शुक्र आहे, न ॾियनि बि शुक्र आहे। असांजे हिकिड़ो ताज़ो शादी थी किथे असांजे अज़ीज़नि में, छोकिरी असांजी बेड सेट ॾिना, डिश वॉशर ॾिनो, फ्रिज ॾिनी। मां चयो बाबा कंहिंखे तव्हां छा भला छोकिरे खे कुझु कोन्हे छा? छा तूं शादी थो करे? इन हालत इहा आहे। हाल जा पैसा बि छोकिरी वारा ॾे। यार को कंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं पंहिंजे ज़मीर जो मुआशरे में को शर्म आहे त छोकिरी जे पीउ माउ ते छोकिरी एॾो भार था रखनि, छड़ो रिश्ते करण जे करे माण्हू मजबूर आहिनि छोकिरियुनि जा, त तव्हां मजबूरियुनि जा फ़ाइदो था वठो। पोइ इहा ताराज़ी में इहे सभु शयूं काउंट थींदियूं, इहे त पोइ सिधो बुरो अमल आहे। इहो त वज़न हेॾे वेंदो ई वेंदो बाक़ाइदे। चङा अमल उहे आहिनि जेके असां कोशिशि कयूं था कयूं, पोइ उन में ग़लतियूं थी वञनि न, उहो अलाह सां पाण ई महिरबानी कंदो। भले असांजो पुड़ हल्को थी वियो चङाइनि जो, पर जेकॾहिं असां नियत चङी कई, असांखां ग़लती थी आहे, त उहो महिरबान आहे। उहो पकड़ एॾी न कंदो हिकदमि जो असांखे चवंदो त न बसि तव्हां जेका बि ग़लती कई उनजी बि सज़ा आहे, हलो बाहि में। उहो राहिमीन आहे। पर ही जेको माण्हुनि सां नाइंसाफ़ी कंदासीं, छोकिरी जे हुन खां घुरी ॾाज वठूं, कापियूं करायूं हुननि खे, रिश्वतूं वठूं, पेंशन माण्हुनि जी बंदि कयूं अकाउंट ऑफिसनि में, माण्हू रड़ी रड़ी पैदल घुमी घुमी पंहिंजा हक़ न वठी सघनि, पंहिंजो पघारूं कंहिंखे न ॾेई सघनि। के नौकर चाकर जो असां पघार बंदि करे छॾियूं, पाण 1000 ख़र्च कयूं, हुनखे 2000 महीने में न ॾेई सघूं, पैसा घटि आहिनि। हेॾो को नाहक आहे। पाण हिकिड़ी मानी खाऊं, ॿिए खे हुनखे घटि मानी ॾियूं, पाण खे वधीक सम्झूं, ॿिए खे घटि सम्झूं। इहे शयूं किथां? इहे त बुरो अमल आहे। इहे शयूं असांखे सोचणु खपनि। अलाह साईं असांखे पंहिंजी हिदायत नसीब करे नंढियूं नंढियूं जॻहियूं कयूं, नंढनि नंढनि बुरनि अमलनि खां बचूं। असां त वॾा वॾा बुरा अमल कंदे ख़ुदा जो ख़ौफ़ नथा कयूं। नंढी नेकी कजे ईमानदारी सां, ख़ुलूस सां, ख़ुदा वास्ते कबी, उनजो अजर अलाह केतिरो वधाईंदो असांखे का ख़बर कोन्हे का। एॾियूं हिक हिक क़दम ते असां नेकी करे सघूं था पिया। हिक हिक क़दम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे अलाह पाक एतिरो नवाज़ियो आहे जो चङी नियत ते उनजो सवाबु आहे। ॿियनि उम्मतुनि में ईअं कोन हुयो, अमल ते हुयो। वल्लाहु अलम। पर असांखे त इहा ख़बर आहे न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक असां काफ़ी दफ़ा ॿुधी आहे, जिन जो मफ़हूम इहो आहे, इन्नल अमाल बिन्नियात। नियत मां चङे कम जी कई, न करे सघियुसि पूरो कंहिं मजबूरी जे करे, अलाह पाक उनखे बि नेकी में लिखी थो छॾे। केॾो कमाल आहे, केॾो अलाह पाक असां ते राहिमीन आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हुजण जो असांखे एज़ाज़ आहे। छा असां शुक्र करे सघूं था पिया अलाह जो इन बारे में? अलाह जेकॾहिं इहो शुक्र त असांखां वस खां मथे आहे, त थोरो भला अहिड़ो त कमु कयूं जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सबक़ ॾेई विया आहिनि। माण्हुनि खे कोन ईज़ायूं, अलाह खे बि यादि कयूं, माण्हुनि खे बि न ईज़ायूं। अलाह असांजे मुआशरे में सभु शादी में शरीक थींदा, पुछंदा आहिनि छोकिरी छा ॾिनो, छोकिरी वारनि छा ॾिनो तव्हांखे? ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे हिन सुवाल पुछण खां। को असांखे हक़ु चवण वारो कोन्हे त बाबा इहे छोकिरी को थो पुछे थो पियो, मां छोकिरी को वठां छो? या ईअं नथो को ॿिए को हुनखे चवे कचहरी में त बाबा इहो सुवाल न करी, त ग़लति आहे पुछणी। छोकिरी को डिमांड था कयो, एॾी ख़ुदा जो ख़ौफ़ अथव? को मिटनि माइटनि में सम्झाइण वारो, को हक़ु चवण वारो त हुजे। अलाह साईं तूं हर ॻाल्हि में का हिकिड़ो जो टॉपिक आहे, अहिड़ा हज़ारे ॿिया टॉपिक जंहिंमें असां नाइंसाफ़ी करे था वञूं, माण्हुनि सां ज़ुल्म करे था वञूं, पंहिंजे ॿारनि बच्चनि सां, ज़ाल सां ज़ुल्म करे था वञूं। इन नाहकनि खां बचूं। अलाह साईं असांखे पंहिंजी हिदायत नसीब करे इंशा अल्लाह ताला। हाणे हिकिड़ो नंढड़ी शइ ॻोरी थी सघे थी अलाह जे नज़र में, असांखे ख़बर न पवंदी, अलाह पाक हुनजो वज़न वधाए छॾींदो, थोरो ख़ुलूस हुजे त। ऐं हिकिड़ी ॻोरी जेको आहे हल्की शइ हूंदी, माना मक़सदु आहे त जेकॾहिं हिकिड़ी असां ॻोरी शइ ॾियूं, पर
पर अल्लाह पाक उनखे हल्को करे छॾे ही हेॾी सारियूं ख़ारको ख़र्च करे उनजो वज़न हल्को हुजे या कॾहिं कॾहिं वज़न थिए ई न उहो नुक़सान में हली वञे बुरे महिल त इहो ॻाल्हि डिपेंड करे थो पियो त हिननि ॿिन्ही मूं असां में नियत कहिड़ी आहे चाहे 3 ख़ारकुन ॾियूं चाहे खारो ख़ारकुन जो खणी कंहिंखे ॾियूं असांजा लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु था थियनि चङाई ॿुधाईंदे माण्हू ते चढ़ी वेंदा आहियूं पोलाइट हुजे माण्हू ॿुधे ॿुधाए करे सच ॿुधाए बि सही पर सच ॿुधे बि सही असां वटि सभु सच ॿुधाइण जे चकर में हूंदा सभिनी खे इहे शयूं आहिनि इहे अमलनि जी ॻाल्हि हले थी पई अल्लाह साईं फरमायो आहे क़ुर में सूरह रहमान में वाक़ीमुल वज़न बिलक़िस्त वला तुक्सिरुल मीज़ान हाणे जेकॾहिं असां तोरीज़ी चङी न तोड़ चङी न कंदासीं फॉर एग्जाम्पल अल्लाह पाक इहो फरमायो आहे इंसाफ़ सां पूरो कोन तोड़ींदासीं तोड़ में खोट कंदासीं पर छड़ो साईं गाॾे वारो ते तोड़ वारा बीठा आहिनि इन्हनि जी त ॻाल्हि कान्हे का जेके वॾे फैक्ट्रियुनि वारा आहिनि जेको हिकिड़ी शइ ॾियनि था लिखनि बि था इहा बि तोड़ में हो आहे न कारोबार में जेको माण्हू चवे हिकिड़ी ॻाल्हि करे ॿी ॻाल्हि इहो बि तोड़ में घटिताई आहे ऑफिसनि में असां कमु न कयूं कंहिंजो कमु राहे छॾियूं बेईमानी कराए छॾियूं इहा बि तोड़ में घटिताई आहे इन सभु शयुनि में जॾहिं अल्लाह पाक चए थो पियो त असां कयूं त असांखे इहो कोशिशि करणु खपे न ख़ैर खां अलावा पंहिंजी ड्यूटी असां केतिरी पूरी था कयूं ॿिए खे ॾोह ॾियणु आसान आहे जॾहिं अल्लाह पाक असांखे जेकॾहिं तौर कमी करण जी चवे थो त न कयो त पाण पंहिंजी कंहिंजी तौर विञाईंदो न विञाईंदो नंढी नेकी बि लिखी बि ومن يعمل مثقال ذرة خيرا يره उहा बि तौर बि ومن يعمل مثقال ذرة شرا يره असां त वॾी नेकी कदे नथा ॾिजूं अल्लाह पाक नंढी नंढी बुराई बि उते काउंट कंदो हीअं सिफ़ा जा सिफ़ा नज़र ईंदा अल्लाह पाक असांखे इन शइ जो ख़ौफ़ ॾिए असांजे दिलनि में दुनिया में बि आख़िरत में बि हिनखे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त काफ़ आहे सम्झ टाइम थी वियो आहे बसि 3 मिंट पिया आहिनि हूअं हिन में 3 दफ़ा काफ़ आयो आहे ही काफ़ खे छोड़ अखर खे तकिड़ो सम्झूं त इहो उचार इन जो जेको निकिरंदो आहे इन अखर जो मख़रज छा आहे उहा ज़ुबान आहे इहा ज़ुबान हिन मूं निकिरंदो आहे पोइ हिन आख़िरी जाइ ते जिते काकड़ो आहे न हीअ ज़ुबान जिते काकड़े भरिसां लॻंदी आहे हितां निकिरंदो आहे इहो आवाज़ काफ़ जो उचार हिनखे जीअं उचार कढण लाइ कोशिशि कयो जेके पाण वेठा आहियूं अक अक कंदो हीअ जेको पोयूं हिसो हिनजो आहे न हीअ ज़ुबान जो इहो मथे वञी लॻंदो अक ईअं निकिरंदो आवाज़ फ़र्क़ु कीअं सम्झूं क ऐं क ॿई इन जाइ तो निकिरंदा आहिनि साॻी जाइ तो फ़र्क़ु कहिड़ो आहे अक ऐं अक हिनखे ॻोरो आहे हीउ ॻोरो आहे अखर हीउ हल्को अखर आहे आवाज़ में ॻोरो को जिन कोन वेठा आहिनि कंहिं हिन ते असां चवंदा आहियूं ॻोरो आहे साईं क़ब्रस्तान ॻोरो आहे ॻोरो त आहे न ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू क़ब्र में माण्हू पूरे लंडो त इबरत जी जाइ आहे न ख़ौफ़ ॼाणींदड़ जाइ आहे न अलाह जो ख़ौफ़ कयो इन ॿियो ॻोरे छा में हूंदी आहे बहरहाल क ऐं क त ही हल्को साउंड आहे ही ॻौरो साउंड आहे ॻौरो कीअं उहो ईअं इन जो फ़र्क़ु हिते नज़र ईंदो तव्हां ॾिसो जॾहिं क जो उचार कढिबो आहे त ज़ुबान हीअ थोरी अंदरि थी वेंदी ऐं पुठियां हीअ माण्हू वधी वेंदी हिन जे अक चइबो आहे न इहो हीअ राउंड ई रहंदी आहे ज़ुबान ठीकु आहे फ़र्क़ु कीअं आहे इहो सम्झिजे त हल्को आवाज़ जेको हूंदो आहे उनजो हूंदो आहे ऐं जॾहिं असां ॻौरो उचार को बि कढंदा आहियूं न कंहिं अखर जो त उनमें आ चई वेंदा आहियूं आ टू आ टू आ आ क क क ईअं थींदो ठीकु आहे आ मां आ थींदो ॿियो ही लफ़्ज़ आयो फहुव फहुव खे कीअं टोड़बो फ ऐं हुव पोइ उहो हाणे हुव छा आहे हुव ही अलॻि ज़मीर जेके थींदा आहिनि न इहे थींदा आहिनि ही तव्हां ॾिसंदो पूरे क़ुर में हीअ हुव जेको लिखियलु आहे न हीअ इहो बिल्कुलु कंहिं सां गॾियल न हूंदो सवाइ हिन जी हिकिड़ी कंडीशन आहे फ ऐं व हिन सां गॾु ईंदा आहिनि फ हुव व हुव बसि न त तव्हां क़ुर में ॾिसंदव त हीअ दमाइर आहिनि न ही अलॻि इहे कॾहिं बि कंहिं लफ़्ज़ सां गॾु लिखियल न हूंदा बिल्कुलु हर जाइ ते अलॻि हूंदा पूरो क़ुर खोले ॾिसी छॾियो उन खां पोइ ही जेके ॿिया ज़मीर आहिनि ही हू हुम क ही कुमना तव्हां ॾिसो हीअ अणी अचे थी पई न हे लफ़्ज़ जे आख़िर में हूंदा कॾहिं बि तव्हांखे अहिड़ो अखर लफ़्ज़ जे शुरू में न मिलंदो इहे ईंदा आहिनि आख़िर में गॾियल हूंदा आहिनि कंहिंसां लफ़्ज़ सां पहिरियों लफ़्ज़ ईंदो पोइ हीअ निशानी ईंदी हिनखे छा चइबो आहे ज़मीर ज़ाद आहे न ही ज़मीर या चओ ज़मीर चओ ॾमीर न चओ फज़लुर रहमान चवंदा हुआसीं असां नंढे हूंदे खिली खिली करे आवाज़ सेखारींदा ॾाल अरबी में कोन्हे कॾहिं बि ॾाल जो उचार न कटिजे ॿी ॻाल्हि चऊं था पिया गुज़िरियल सेशन में अल आदियात वारे सबक़ में
असां हिकिड़ो सिखियोसीं यरमलून हीउ लफ़्ज़ इहो छा आहे नून साकिन जे क़ाइदे जे लाइ उन में इहो हुयो ॾाढी सुठी ॻाल्हि सम्झण लाइ हिते आहे असांजो लाम हिते आयो न उनखे कीअं उचारजे कॾहिं ईअं थींदो न योम इज़िन नकमो आवाज़ ईंदो आहे असां कढंदा आहियूं त इहो नकमो आवाज़ न अचणु खपे इन जो हिकिड़ो कानून आहे कहिड़ो कानून हो यरमलून जो उन में असां लाम जे बारे में सिखियासीं छा कयोसीं नून साकिन में छा थियो हुयो इदगाम थियो हुयो कहिड़ो ही जेको हुयो नून किरी पियो योम इज़िन कीअं लिखबो आहे ज़िन नून ईंदो आहे न हिन में तनवीन जे करे त इहो नून किरी पियो हिनखे छा कयोसीं योम इज़िल लाम जो आयो हो ठीकु योम इज़िल न कॾहिं आवाज़ न वयो गुनू न थियो हाणे रा ऐं ला ॿ अखर अहिड़ा आहिनि जंहिंमें यरमलून जो में इस्तेमालु थियल आहिनि न इन्हनि जो हिकिड़ो ख़ासि कानून आहे जेको असां हिते ॾिठोसीं साॻियो ई हिन आयत में आयो आहे हेॾे हिते कहिड़ो लफ़्ज़ आयो आहे ईशत रादीअ हाणे हिन में वरी कहिड़ो मिसाल आयो रा जो यरमलून जे लाम जो मिसाल आयो हुयो गुज़रियल जेका सूरत पढ़ीसीं अल आदियात हिन में आयो आहे रा जो मिसाल हाणे ही कहिड़ो आहे ईशतिरा ईअं न पढ़बो छा पढ़बो इहो थींदो छा ऐश आहिनि असां ऐशतिन छो जो हीअ तनवीन आहे न हिनखे पढ़बो हिनखे टोड़ भञिबो हिनखे त थींदो ऐशतिन वरी अर रा लिखियो पियो आहे इहो ईअं ई रहंदो छा तनवीन खे थोरो हिते भॻोसीं खोले करे लिखियो आहे ऐशतिन उनखे कानून नून साकिन जो लॻंदो छा थींदो इदगाम थींदो कहिड़ो इदगाम थींदो नून किरी पवंदो ओ ही नून ख़तम थी वेंदो हिनखे लकीर अची वई मतिलबु लाइन अची वई हाणे थींदो ऐशतिर ऐशतिर रादी इनखे ईअं पढ़बो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिते असां हाणे अॼु समरी करे ख़तमु था कयूं हिनखे त पोइ इंशा अल्लाह ताला असांखे हिकिड़ो मिंट असां मथे आहियूं पर पोइ वरी पोल बि करे सघंदासीं जल्दी इंशा अल्लाह ताला समरी इहा आहे अॼु जी त अल-क़ारिया लफ़्ज़ इस्म आहे कंहिं शइ जो नालो आहे न माना ठको कंदड़ आहे इहो फाइल आहे करण वारो पर फाइल ते फ़िलहाल नथा वञूं इस्म आहे इहो सम्झणु खपे इहो लफ़्ज़ कंहिं शइ जो नालो आहे उहो इस्म कहिड़ो आहे मुनिस आहे मुनिस जी निशानी कहिड़ी ॾिठीसीं ता मरबूत आहे ठीकु थियो उन खां पोइ वमा अदराक में क मुखातिब लाइ इस्तेमालु थींदो आहे यानी सेकंड पर्सन जेको असांजे साम्हूं हुजे अल-क़ारिया हिकु ठहिको आहे जेको ओचितो थियो थींदो ऐं उहो इंसान खे बेवस करे छॾींदो न वॾो आवाज़ आहे उहो क़यामत ॾींहुं अमलनि जी तौरत थींदी हिकु पुड़ चङनि अमलनि जो हूंदो ॿियो पुड़ बद अमलनि जो हूंदो पोइ जंहिंजा अमल चङा ॻोरा थिया उहो कामयाबु थींदो असांखे कामयाबी खपे न त इंशा अल्लाह ताला असां कोशिशि कयूं कामयाबी लाइ है न ग्रामर में छा सिखियासीं यरमलून नून साकिन जा 6 अखर य म ल व नून यरमलून 6 अखरनि हिन में छा थियो 2 अखरनि में छा थियो हो लाम ऐं रा में इदगाम थियो 2 अखर सिखियासीं लाम ऐं रा हिन में छा थियो हुयो इदगाम माना मिलणु थियो पाण में काफ़ जो मखरज ॾिठोसीं उनजो उचार बि सिखियासीं हिते इहा ॻाल्हि उन खां पोइ असां इहो ॾिठोसीं त हू हुम क जी कुम ना इहा जदवल टेबल असांखे ज़बानी यादि करणु खपे पूरे क़ुर में कम अज़ कम 1100 भेरा इहे लफ़्ज़ आया आहिनि हू हुम का ये कुम ना है न इहो या हुम अंतना अंतुम न त इहे ॾाढा ज़रूरी आहिनि इहे दिमाग़ यादि करणु इंशा अल्लाह ताला असांजी सेशन ख़तमु कयूं था पिया अल्लाह पाक इन दुआ सां अल्लाह पाक असांखे क़ुर पाक सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए ऐं उनजी हिदायत ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए लेकिन सिखियोसीं इल्मु उहो इल्मु नाफ़े न थियो अमल वारो न थियो न त पोइ कहिड़ो फ़ाइदो हिन करे असांजी कोशिशि थियणु खपे हा असां ही वञूं था रस्ते खां यकीनन तॾहिं त हर दफ़ा पढ़ूं था पिया इहदिना सिरातल मुस्तक़ीम इहदिना सिरातल मुस्तक़ीम 20-25 दफ़ा त असां नमाज़ुनि में इहो पढ़ूं था न 30 दफ़ा इहदिना सिरातल मुस्तक़ीम अल्लाह पाक को में आहे हिदायत नसीब कंदो इंशा अल्लाह ताला अल्लाह पाक को दुआ त जेकॾहिं का सिखण में ग़लती थिए माफ़ फरमाए सां हिते पोल